अहम ख़बर सां शेयर कंदासीं त सदर आसिफ अली ज़रदारी पघार न वठण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी अहिड़ो फ़ैसिलो पेश ईंदड़ माशी चैलेंजिस खे नज़र में रखंदे कयो। सदर ज़रदारी क़ौमी ख़ज़ाने ते बार न विझण जो फ़ैसिलो कयो, पघार न वठण खे तरजीह ॾिनी आहे। अवां नाज़रीन अहम ख़बर ॾींदा हलूं। सदर आसिफ अली ज़रदारी पघार न वठण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी अहिड़ो फ़ैसिलो पेश ईंदड़ माशी चैलेंजिस खे नज़र में रखंदे कयो। सदर ज़रदारी क़ौमी ख़ज़ाने ते बार न विझण जो फ़ैसिलो कयो, पघार न वठण खे तरजीह ॾिनी आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं। सदर आसिफ अली ज़रदारी पघार न वठण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी अहिड़ो फ़ैसिलो पेश ईंदड़ माशी चैलेंजिस खे नज़र में रखंदे कयो। सदर ज़रदारी क़ौमी ख़ज़ाने ते बार न विझण जो फ़ैसिलो कयो, पघार न वठण खे तरजीह ॾिनी आहे। नाज़रीन अहम ख़बर खां आगाही ॾियूं पिया। सदर आसिफ अली ज़रदारी पघार न वठण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी अहिड़ो फ़ैसिलो पेश ईंदड़ माशी चैलेंजिस खे नज़र में रखंदे कयो। सदर ज़रदारी क़ौमी ख़ज़ाने ते बार न विझण जो फ़ैसिलो कयो, पघार न वठण खे तरजीह ॾिनी आहे। नाज़रीन अहम ख़बर ॾींदा हलूं। सदर आसिफ अली ज़रदारी पघार न वठण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी अहिड़ो फ़ैसिलो पेश ईंदड़ माशी चैलेंजिस खे नज़र में रखंदे कयो। सदर ज़रदारी क़ौमी ख़ज़ाने ते बार न विझण जो फ़ैसिलो कयो, पघार न वठण खे तरजीह ॾिनी आहे। इन हवाले सां तफ़सील सां राब्तो कयो आहे इस्लामाबाद में सिंध टीवी न्यूज़ जे ब्यूरो चीफ शाकिर सोलंगी सां। जी शाकिर, अपडेट करियो। सदर आसिफ अली ज़रदारी पघार न वठण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे, इन हवाले सां कहिड़ा तफ़सील? जी शाकिर, आगाही ॾिजो। हाँ जी बिल्कुल, सदर ममलिकत आसिफ अली ज़रदारी पंहिंजी बतौर सदर पघार जेका आहे मंथली जेका पघार हूंदी आहे उहा न वठण जो फ़ैसिलो कयो आहे। ऐं सदर इहो फ़ैसिलो जेको आहे मईशत के जेके चैलेंजिस दरपेश आहिनि उन्हनि खे नज़र में रखंदे कयो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी जे फ़ैसिले जो मक़सदु जेको आहे मुल्क में दानिशमंदाना मालियाती इंतिज़ाम जी हौसला अफ़ज़ाई करणु आहे। ऐं ऐवान सदर बाज़ाब्ता तौर ते इहो एलामिया जारी कियो आहे, जंहिंमें इहो चयो आहे त सदर ममलिकत आसिफ अली ज़रदारी जेको आहे पंहिंजी माहवार जेका पघार हूंदी आहे उहा न वठण जो फ़ैसिलो कयो आहे त जीअं सदर ममलिकत जेको आहे क़ौमी ख़ज़ाने ते बोझ नथो थियणु चाहे, इन जे करे पंहिंजी पघार जेको आहे उहा न वठण जो फ़ैसिलो कयो आहे। जी ठीकु आहे शाकिर, आगाही ॾियण लाइ महिरबानी।